बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम। असांखे मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके आहिनि उहे प्रॉब्लम मिलंदा आहिनि टेस्टुनि में। अॼु असांखे जेको प्रॉब्लम गिवन आहे उहो आहे जेकॾहिं डबल असांजी जेको आहे परसेंटेज अची वञे त उनखे असां सॉल्व कीअं कंदासीं। ठीकु आहे, सफ़ा सिंपल आहे। ही सभ खां पहिरियां त परसेंटेज वांगुरु हिनखे लिखंदव, यानी 20% माना असां हिन सां डिवाइड कंदा आहियूं। हाणे ऑफ जी माना हूंदी आहे ज़रब। ठीकु आहे, हिते ज़रब जी निशानी, हिते 40। ठीकु आहे, ऐं परसेंटेज जेको आहे साॻियो डिवाइड कंदासीं। हाणे हिनखे सिंप्लीफाई कंदासीं असां। ॿुड़ी हिन जी ख़तमु कयूं, ॿुड़ी हिन जी। ठीकु आहे, हिन ते खोड़ो पढ़ंदासीं। 1 ॾूं 5 ॾूं 10, मथे बचो 1, हिते हेठि बचो 5। ज़रब जी निशानी सेम, ॿुड़ी हिन जी वई, ॿुड़ी हिन जी वई। ठीकु आहे, हिते 2 ॾूं 4, हिते 5 ॾूं 10। वधीक सिंप्लीफाई नथो थिए, 2 पान में 5। हाणे हिन ते आम्हूं साम्हूं खोड़ा नथा लॻनि, हिन जो हिन ते, हिन जो हिन ते नथो लॻे, त पोइ मथियां मथियनि सां ज़रब कबा आहिनि, हेठियां हेठियनि सां, यानी 1 ॿ 2 5 5 25। त हीअ असांजो जेको आहे जवाबु आहे 20% ऑफ 40%। अच्छा, उनखां पोइ जेकॾहिं असांखे चए थो त ॿुधायो त 20% छा थींदो। 20% ऑफ जेको आहे 200 जो मालूम कयो। ठीकु आहे, हाणे 20% 200 जो छा थींदो, असां इहो मालूम करणु सिखंदासीं। यानी हिते लिखंदासीं 20% डिवाइड थींदो, ऐं ऑफ जो मतिलबु छा आहे, ज़रब। हिते 200 सेम रखंदासीं। 2 ॿुड़ियूं हिन जी वियूं, 2 ॿुड़ियूं हिन जी वियूं। हेठां 1 1 लिखूं या न लिखूं ॻाल्हि साॻी आहे। बाक़ी बचा 2, ॿिनि खे कंदासीं 20 सां ज़रब, त 22 घणो थींदो, 40। यानी 20% जेको असांजो 200 जो थींदो उहो घणो थींदो, 40 थींदो। त अहिड़े क़िस्म जा प्रॉब्लम जेके आहिनि मुख़्तलिफ़ टेस्टनि में ईंदा रहंदा, ऐं हीअ वधि में वधि तव्हांखे तॾहिं ईंदा जॾहिं तव्हां हिननि जी प्रैक्टिस कंदव। उनजे करे प्रैक्टिस कंदा कयो।